नबीना मुहम्मद वाला आलिही व अस्हाबिही अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। तमाम बरकत भरी प्रोग्राम में अल्लाह ताला अचण जी सआदत नसीब फरमाया। थोड़ो थोड़ो तवज्जो कयो। मुझे आदो अल्लाह जो कलाम पाक कुरान पाक आ। इन कुरान पाक जे करे इन्हनि जे लाइ अल्लाह ताला फरमायो आहे त जे हिन कुरान पाक खे मां जबलन ते नाज़िल कयां। ऐं ईअं बि आहे त अल्लाह ताला उन्हनि खे चओ त ॿार खणो। कुरान पाक फरमाए थो त उन्हनि सभिनी इनकार कयो। इन वारे में जेकॾहिं जबलन ते नाज़िल थिया त जबल बि रेज़ा रेज़ा थी वञनि हा। उहो असांजे महबूबन मोहम्मद करीम साईं जन खे अल्लाह तोहफ़ो ॾिनो कुरान पाक सां। उहो तव्हां ऐं असां उम्मत जे लाइ ॾाढी ख़ुशी थी आहे त हिन ॻोठ जा ॿारड़ा कुरान पाक पढ़ी पूरो कयूं। इहा मामूली शइ न आहे। हिकिड़ो तव्हां ऐं असां इंतिखाब कंदा आहियूं न त कंहिंखे चूंडियूं चूंडींदा आहियूं। पोइ वोट हण बाबा इन इहो सही आहे। पोइ हाणे सही आहे न आहे पर चूंड असांजी। थोरो तवजो कयो त मां ॿ ॻाल्हियूं कयां त पोइ आलिम सुवारो तेसि ताईं पहुचे। हिकिड़ी तव्हां ऐं असांजी चूंड आहे, सोच आहे। उहा चूंडींदा आहियूं त फलाणो साहिबु इहो मुनासिबु आहे, इन जी चूंड कयूं। अदा थोरो ॻाल्हायो घटि। ॿियो इमामुल अंबिया साईं जी सोच आहे। टियों अल्लाह ताला जो फ़ैसिलो आहे। हिकिड़ो तव्हां ऐं असांजी सोच, ॿी इमामुल अंबिया साईं जन जी सोच, टियों अल्लाह तबारक व तआला जो फ़ैसिलो। तव्हां असां सोचे करे कंहिंजी चूंड कंदासीं त हे मुनासिबु माण्हू आहे, वोट थींदा आहिनि। मिसाल थो ॾियां, अबा इहो ई असांखे फ़ाइदो ॾींदो। ॻाल्हि फ़ाइदे जे करे कंदा आहियूं। पोइ उहा नौकिरी जे सूरत में फ़ाइदो हुजे, उहा ॻोठ जे बहबूद फलाह जे लाइ उन जे लाइ हुजे, सोच इहा रखंदासीं त इहो माण्हू असांखे फ़ाइदो ॾींदो। इहा तव्हां ऐं असांजी सोच। तव्हां ऐं असांजी सोच ग़लति बि थी सघे थी। अबा तव्हां ऐं असांजी सोच ग़लति थी सघे थी। ॿी सोच आहे इमामुल अंबिया साईं जन जी, जंहिंमें ग़लति सोच जो तसवुर ई न आहे, ओॾे ग़लति निस्बत ई न कबी। ॿी साईं जन जी सोच। टीं वरियो आहे इन मामलात में अल्लाह साईं जो फ़ैसिलो। इहे ॿारनि खे थोरो अदा परे ओ ख़ामोश इन्हनि खे अदा थोरो तमामु हिकिड़ी क़ीमती ॻाल्हि थो कयां। हाणे मां पंहिंजी सोच में ग़लतीअ जो इम्कान ॾेखारे ॾिसुमि त ग़लती थी वेंदी। तव्हांजे असांजे इलाइक़े में मुख़्तलिफ़ मेंबर थींदा आहिनि। पोइ अॻिते हली करे के मिलण बि पसंदि न कंदा आहिनि, है न। ॾाढो ॾुखियो। माना त असां ग़लति सोचियोसीं। अबा कल्ह असां तुंहिंजे करे मार खाधीसीं, चवंदा आहिनि माण्हू। अबा को एजेंट तव्हांजो न पियो बीहे, मां बीठुमि, अॼु मूंखे बि लिफ्ट कोन्हे। माना इहे ग़लतियूं मेंबरनि सुवारनि जूं, माना असां जेकी सोच सोची हुईसीं उहा ग़लति। ॿी आहे इमामुल अंबिया साईं जन जी सोच, उन में ग़लतीअ जो शुबो ई कोन्हे। टियों आहे अल्लाह ताला जो फ़ैसिलो। हाणे पंहिंजी सोच में ग़लतीअ जो मां ॿुधायुमि तव्हांखे। पाण ई ॾिसंदा हूंदो त यार नाहक इन खे वोट ॾिनोसीं, कम में न आयो। हा वाह, तव्हांजे इलाइक़े में त केरु बीहंदा आहिनि मेंबर? हा वाह, कोई न मेंबर न आहे। हलो, माना मेंबर त बीहंदा आहिनि नी। पोइ को कंहिंजो को पसंदीदा, मां कंहिं ते हमिलो न कंदुसि, कंहिंजी दिलादारी न कंदुसि। पर एतिरो ज़रूरु थींदो त ताक़त खां पोइ तव्हां पाण ई परेशान थींदव त असां ग़लति फ़ैसिलो कयोसीं। इमामुल अंबिया साईं जन जी सोच। वरी ॿी पुलिस जी इहा पाण में आहे सोच। SSP साहब जी सोच हूंदी त मुंहिंजे ख़ैरपुर ज़िले में अमन कीअं थिए, फुर जे वारदातुनि ते कीअं रोकथाम उनजी कजे, उहो सोचींदो। जेकॾहिं अवाम सां उनजी कुझु बि लॻाव हूंदो, अवाम सां ख़ैर ख़्वाही हूंदी, त SSP साहब सोचींदो त मां अहिड़ा SHO रखां जेके चोरनि जा यार न हुजनि, त मुंहिंजे इलाइक़े में अमुन थिए। इहा SSP साहब जी सोच। वरी SHO साहब जी सोच कहिड़ी थींदी त मां वटि पुलिस वारा उहे हुजनि जेके फ़ोन करे धाड़ेलनि ऐं चोरनि खे ॾसनि न, ओचिते कंहिं ते छापो हणूं त कामयाबु थियूं। उहो वरी अहिड़ा पुलिस वारा रखंदो। इहा इन जी सोच। हाणे इन्हनि जे सोचनि में कमी बेशी थी सघे थी। इमामुल अंबिया साईं जन जी हिकिड़ी सोच, उहा कहिड़ी? जॾहिं मके वारनि थोरो मुस्तफ़ा साईं जन खे तकलीफ़ूं ॾिनियूं, थोरियूं न ॾिनियूं पर तमामु घणियूं
तमामु घणियूं। भला इन खां वधीक तकलीफ़ ॿी कहिड़ी आहे जो इमामुल अंबिया साईं जन बैतुल्लाह जे आॾो सजदो करनि, हो काॾों ओझ खणी अचनि, कंहिं रिढ जो, कंहिं उठ जो, कंहिं ॿकरीअ जो ओझ खणी साईं जन जे मथां जो फिटो करनि। इन खां वधीक तकलीफ़ कहिड़ी। हालांकि इमामुल अंबिया साईं जन कॾहिं पंहिंजे वात मुबारक ज़ुबान मुबारक सां कंहिंखे ईज़ायो कोन, हथ सां कॾहिं कंहिंखे ईज़ायूं कोन, छो त पाण चैलेंज फरमायूं, पाण फरमायूं त फलबिस्तु फीकुम उमरम मिन क़ब्ल, अॼु खां अॻु में मां तव्हां में वॾी उमिरि जो हिसो माना 40 साल गुज़ारी अथमि। इमामुल अंबिया साईं फरमायो त हल वजदतुमूनी सादिक़न औ काज़िबा, इन एॾे टाइम में मूंखे सचु ॻाल्हाईंदे ॾिठो अथव या कॾहिं कूड़ो बि ॿुधो अथव? त सभिनी चयो साईं तो में कूड़ जो त गुमान ई कोन्हे। अञा बि एॾा लफ़्ज़ चयो, हाणे थोरो इहो मां उन्हनि काफ़रनि जा लफ़्ज़ थो ॿुधायांव। उन्हनि नबी साईं खे चयोसीं तव्हांखे कई दफ़ा असां आज़मायोसीं, आज़माइण ख़बर ई न पए। अदा हाजी साहब सां काॾे आरफ काॾे हा न, हलो हाजी साहब सां आरफ जो तालुक़ आहे। हाणे हाजी साहब चए त अलाए इहो दोस्तीअ में सुठो आहे अलाए न। अदा आरफ मूंखे 2 लखनि जी ज़रूरत आहे, महिरबानी साईं मां वटि पैसो काॾों आयो, मां ग़रीब माण्हू सभा। माना कॾहिं कॾहिं माण्हू आज़माईंदो आहे, त मां दोस्त खे आज़माए त ॾिसूं केतिरो कमु अचे थो। मां मिसाल ॾेई तव्हांखे सम्झायुमि, हे हथ पटे वञे ईअं थी सघे थो। इमामुल अंबिया साईं जन उन्हनि खे फरमायो त हल वजदतुमूनी सादिक़न औ काज़िबा, मूंखे तव्हां सचो ॾिठो आहे या कूड़ ॻाल्हाईंदे ॾिठो आहे? उन्हनि सभिनी चयो साईं तूं सचो सचो सचो, पर अञा लफ़्ज़ कहिड़ा चऊं? चऊं जर्रब नाक मिरारा, साईं असां कई दफ़ा तव्हांखे आज़मायोसीं, मां वजद ना फीक इल्ला सिदक़ा, सच खां सवाइ तव्हां में कुझु कोन्हे, तव्हां निज पिज सच आहियो। इमामुल अंबिया साईं जन पंहिंजी हयातीअ खे उन्हनि ॾाढो पेश कयो। हाणे थोरो तवजो, उन इमामुल अंबिया साईं जन जी सोच जॾहिं इहे काफ़रनि तकलीफ़ूं ॼण शुरू कयूं तौहीद जे कलमे पुॼाइण खां पोइ इमामुल अंबिया साईं जन हिकिड़े दफ़े रब खे अर्ज़ु कयो। रब खे अर्ज़ु कयूं त रब साईं भला मुंहिंजी ज़िंदगी ईअं हूंदी छा, मां पंहिंजनि खां पियो तकलीफ़ूं सां हूंदुसि छा? ईअं अर्ज़ु करे पोइ साईं जन दुआ घुरी। पाण फरमायो त मुंहिंजा अलाह भला मके में हिकिड़ा 2 मुंहिंजे नज़र में ॾाढा माण्हू आहिनि, भला इन्हनि मां समूह सां महिरबानी न कंदे त इन्हनि मां हिकिड़ो मुस्लमान करे ॾे, त कम अज़ कम हे जेके किन था करनि कुझु त इन्हनि खां तहफ़ुज़ थियो। अलाह साईं खे नबी साईं अलाह साईं खे चयो रब मूंखे इस्लाम जी कुवत इज़त ऐं अज़मत जे लाइ उहे 2 वॾा माण्हू नज़रनि था। हिकिड़े जो नालो आहे अबू जहल, ॿिए जो नालो आहे उमर। रब महिरबानी न कंदे इन्हनि मां हिकिड़ो मूंखे मुस्लमान करे ॾे। माना नबी साईं जी सोच हुई त इन्हनि ॿिन्ही मां को हिकिड़ो बि मुस्लमान थी पियो त इस्लाम खे ताक़त थींदी, इस्लाम खे इज़त मिलंदी। थोरो मुंहिंजी ॻाल्हि खे सोचिजो, इहा कंहिंजी सोच हुई? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। हाणे इहा वरी सोच ॾिनई हवाले कंहिंजे कई त रब ॿिन्ही मां अलाह ॾे, रब ॿिन्ही मां माना मूंखे इहे 2 नज़र में अचनि था। रब वरी तूं ॼाणे थो जेको ॾे, पर इस्लाम खे ताक़त जे लाइ, इस्लाम जी सरबुलंदीअ जे लाइ, इस्लाम जे इज़त जे लाइ हे इमामुल अंबिया साईं जन जी सोच जेकी अलाह जे आॾो पेश कयूं, पर नाला खयूं 2 खयूं। पाण सोचे सोचे चऊं त जे इन्हनि मां ॿिन्ही मां को हिकिड़ो ईंदो त मुंहिंजे इस्लाम खे कुवत थींदी, इज़त थींदी। अदा फुल पोटरा पहोड़नि जा माण्हू इहा नबी साईं सोच कई त इस्लाम जी इज़त, इस्लाम जी सरबुलंदी, इस्लाम जी कुवत। हाणे वरी फ़ैसिलो अलाह जे कोरट में वियो। हाणे अलाह फ़ैसिलो कीअं करे त महबूब खे कहिड़ो माण्हू ॾिया। ओ अलाह वरी ॿिन्ही मां चूंड कई त अबू जहल तुंहिंजे लाइक़ु नाहे, तोखे उमर ख़ताब जो पुटु मुस्लमान करे थो ॼा। इहो अथव उमर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वाह, एॾे मजमे में हाफ़िज़ साहब खे जोश आयो। हाफ़िज़ तोखे मुबारक हुजे, थोरो तवजो कयो। हाफ़िज़ अखियुनि खां नाबीन, विच में इहा ॻाल्हि बि ॿुधायां। इमामुल अंबिया साईं जन फरमायो तव्हां ॿुधो आहे न, नेकियूं कयो, अमल कयो त पोइ जन्नत में उमेद आहे त जाइ मिलंदी। हाणे थोरो ॿुधायां त वरी जन्नत सस्ती साईं जन केॾी करे ॾिनी। साईं जन फरमायो जंहिं माण्हू कलमो पढ़ियो, मुस्लमान थियो, अलाह जा फ़र्ज़ उहे पूरा कयईं, अलाह ताला उनखे दुनिया में हिकिड़ियूं 2 शयूं उनखां वापसि कयूं। उन्हनि 2 शयुनि जे वापसि थियण ते अलाह जो शुक्र कयो, अदब सब्र कयो। साईं जन फरमायो जे सब्र कयईं त इन 2 जे एवज़ में अलाह उनखे जन्नत में ॾींदो। जा
जन्नत मिली वई। साहबनि पुछियो साईं उहे कहिड़ियूं ॿ शयूं आहिनि? पाण फरमायो उहे ॿई अखियूं आहिनि। दुनिया में जंहिं माण्हूअ खे कलमो त नसीब थियो, फ़राइज़ त पूरा कयईं, पर अखियुनि खां अलाह ताला हुनखे नाबीन करे विधो। हाणे इन ॻाल्हि ते हुन सब्र कयो। मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम फरमायो त इहो जन्नती आहे, एॾी एॾी जन्नती। तॾहिं कंहिं बुज़ुर्ग जे लाइ चवंदा आहिनि ग़ालिबन हज़रत भरचूंडी रहमतुल्लाह अलैह वारे बुज़ुर्ग साईं हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ रहमतुल्लाह अलैह, ग़ालिबन मूंखे जेकी ॼाण आहे उन जे लाइ चवंदा आहिनि त उहो दुआ घुरंदो हो त मुंहिंजा अल्लाह या त मूंखे करे छॾ चरियो। चरे सां चवंदा हो त लेखो कोन्हे, चरिया आहे माण्हू ईअं घुमंदा फिरंदा वरता। फरमाईंदा त रब मूंखे या त करे छॾ चरियो, ईअं न कजां जीअं खीर खरियो, हा न, लफ़्ज़ अञा के ॿिया लॻभॻि इन जा आहिनि। खीर जॾहिं खरी पवंदो आहे त इहो ज़हर बणिजी वेंदो आहे। रब या त मूंखे दुनिया में रहां थो त सम्झ ॾे, अकुल ॾे त मां दीन इस्लाम जी ताबेदारी कयां, जे न त पोइ मूंखे चरियो बणाए छॾ जो सुभाणे मां आख़िरत खां न बचां। तॾहिं रिवायत कंहिं में ईंदो आहे त जेके ज़मीन ते चरिया घुमंदा वतंदा अथव न, इन्हनि सां क़यामत में हिसाब किताब न थींदो। पाण चरियो न थिए जो कंहिं छोरीअ जे इश्क में, छोरे जे इश्क में चरियो थिए, ईअं न। कुदरती जेके चरिया अथव इहे जन्नती अथव, इहे जन्नती अथव। बाक़ी जे पाण तव्हांजे ॾाढो सभु हुजे ऐं फलाणो माण्हू फलाणे ते छितो थी चरियो थी पियो, इहो अलाह जो अज़ाब आहे। पर जे कुदरती को चरियो थी थो पवे अलाह जे तरफ़ खां त इहो माण्हू हिसाब किताब क़यामत में न थींदो। तॾहिं बुज़ुर्गनि जेतिरो माण्हूअ खे ॼाण हूंदी हिसाब किताब ओतिरो अहम थींदो। पोइ मुंहिंजे चवण जो मक़सदु हो त इमामुल अंबिया साईं जन जी सोच ई त मुंहिंजे इस्लाम खे ताक़त जे लाइ उमिरि ज़रूरी आहे, उमर या अबू जहल या महबूब करीम ॿिनि जी ॻाल्हि कई। अलाह चयो त महबूब ओ हे अबू जहल वारो तुंहिंजे मुनासिब न आहे, तोखे हे माण्हू थो ॾियां। उहो माण्हू मिलियो जंहिंजे करे इस्लाम खे कुवत मिली। जेको इस्लाम जी कुवत जे लाइ अलाह खां घुरी वठंदो उहो अॻिते हली करे इस्लाम खां फिरी वेंदो न, फिरंदो न। उहो त इस्लाम जे आयो ई इस्लाम जे ताक़त जे लाइ, महबूब जे साथ ॾियण जे लाइ आहे। जॾहिं आयो अलाह खां घुरी वरितई, अलाह मोकिले ॾिनो त महबूब तुंहिंजे दुआ जो असरु इहो आहे, इहो तोखे फ़ाइदे में ॾींदो त इहो ज़िंदगी ज़मीन उथली सघे थी, इहो महबूब जे हुकमनि खां यानी मुखालफ़त नथो करे सघे। पोइ जेके असांजा दोस्त ज़ाकिर ज़वार चवंदा आहिनि त अहल बैत सां दुश्मनी कयूं, अम्मा साईं खे धिका ॾिनऊं, बाग फदक जो खसे विया। मां अॼु मस्जिद में वेठो आहियां, हे क़ुर मुंहिंजे आॾो आहे, इहो कूड़ ॻाल्हाईंदा अथव, इहे कूड़ ॻाल्हाईंदा अथव। बसि अलाह खां दुआ थो कयां त मां शला अलाह ताला सम्झ अता फरमाए। बसि इहे हिकिड़ी हुन चवंदा आहिनि त पंहिंजी देगड़ी हुननि खे मिली वई आहे त ईअं कंदासीं त कुझु मज़ो थींदो, ईअं करण सां कुझु पैसा ॾोकड़ मिलंदा, कुझु आज़ादी थींदी। बसि उन पासे ॾे शैतान हुननि खे भुलाए वियो। पर मां अॼु क़ुर पाक जे आॾो थो चवां त अबू बकर, उमर, उस्मान अहल बैत जा दुश्मन न सॼण। जेको उन्हनि खे दुश्मन बणाए थो इहो अहल बैत जो दुश्मन आहे। मां तव्हांखे उन जो सवलो मिसाल ॾियां। हींअर अबू बकर सिद्दीक़ जी क़बर मुबारक किथे आहे? ईरान में। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी अबा, हाँ, हज़रत उमर साईं जी क़बर मुबारक कंहिं उन्हनि खे उते सुम्हारियो आहे। मातहतल असबाब, हिकिड़ो त फ़ैसिलो कुदरती आहे, ॿियो मातहतल असबाब जंहिंखे सबब चवंदा आहियूं। सबब इहो आहे, सबब उहो आहे त तव्हां ई असां हितां जा फुल पुटरा ऐं ॿिया शेख मरी फलाणा चढ़ाणा कोन हुयासीं, असां उते कोन हुआसीं। उते हज़रत अली साईं हुयो। अबा उते केरु हुयो? केरु हुयो? हज़रत अली साईं हुयो। ऐं अली साईं जे लाइ तव्हांजो अक़ीदो छा आहे त बहादुर आहे या डिॼण वारो आहे? उनजो पुटड़ो हज़रत इमाम हुसैन साईं करबला में सॼो सथु कुहायो, पर बैयत न कई। चवंदा हो न बैयत न कई, बैयत न कई, सथु सॼो कुसी वञे, बैयत न कई। चवंदा पाण आयो त उनजो अबो कीअं सभु कुझु छॾे वियो। बाग फदक बि उनजो खसे विया। उनजे घर वारी नऊज़ बिला अम्मा फातिमा साइण उनखे बि धिका ॾिनो। इहे अहल बैत ईअं एॾियूं ॻाल्हियूं। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सम्झ अता फरमाए। उन्हनि पंहिंजे हथड़नि सां रोज़े अतर में उन्हनि खे सुम्हारियो। हाणे हिकु ॻाल्हि इहा, ॿी ॻाल्हि हिकिड़ो मां मिसाल, पर हिकिड़ी ॻाल्हि ॾेई थो वञा, ॾसियाम नथो, छो त मूंखे ख़बर आहे शिया हज़रात असांजे ख़ैरपुर में तमामु घणा आहिनि। मां इहा ॻाल्हि ई मामूली नथो कयां, तमामु वॾी थो कयां। जेको शिया हज़रात जो, मां कंहिं ते हमलो नथो कयां, पर ॻाल्हि थो कयां। शिया हज़रात जा जेके मज़हबी किताब आहिनि,
उन्हनि किताबनि में इहो वाक़ियो लिखियलु आहे त जॾहिं अम्मा फातिमा साइण, थोरो तवजो कजो, अम्मा फातिमा साइण अबू बकर सिद्दीक़ खां बाग़ फदक जो वठण वई, अबू बकर सिद्दीक़ इनकार कयो त न ॾींदासीं। अम्मा साइण चयो त छो, मुंहिंजो हक़ आहे, मूंखे ॾियो। कुझु जो घणो ॻाल्हाई, उमर खे आई कावड़, उमर जो धिको ॾिनो अम्मा साइण खे। अम्मा साइण दरवाज़े सां लॻी, दरवाज़ो मथां किरी पियो, अम्मा साइण खे हमल हो, उहो ज़ाइ थी वियो, जंहिंजो नालो इमाम मुहसिन आहे। इहो शिया हज़रात जे किताबनि में वाक़ियो लिखियलु आहे। हाणे मां तव्हां खां पुछां थो, उन्हनि शिया हज़रात जिन लिखियो आहे, जेके इन्हनि जा ज़ाकिर ज़वार आहिनि, जेके आम माण्हू आहिनि, उन्हनि खे मां मुअद्दिबाना गुज़ारिश थो कयां त उन्हनि ज़ाकिरनि खां पुछो जेके पढ़ियल आहिनि। उन्हनि खां पुछो त जॾहिं अम्मा फातिमा साइण ओॾां इन तकलीफ़ खां पोइ घर में आई, पोइ हज़रत अली साईं खे कहिड़ी गार ॾिनई, जेकी तव्हां पंहिंजे किताबनि में लिखी आहे। मां उहा गार तव्हांखे नथो ॾसियां, हा न। छड़ो इन्हनि खां इहे पंहिंजा पुछनि त बाबा हाजी इमदादुल्लाह हिते असांजे ॻोठ में आयो, लऊड ते हीअ ॻाल्हि करे वियो आहे, अम्मा फातिमा साइण हज़रत अली साईं खे उन महिल का गार ॾिनी छा जेॾी महिल मोटी आई? मां ख़ुदा जो कसम खणी थो चवां त मां गार ॿुधाईंदुमि, तव्हां खां रड़ियूं न करनि। अम्मा फातिमा साइण ईअं पंहिंजे मुड़ुसु हज़रत अलीअ खे ईअं गारियूं ॾींदी, जेको तव्हां पंहिंजे किताबनि में लिखियो आहे। हिननि वीचारनि खे बज़ाहिर जीअं भई चवंदा आहिनि त शरबत ॾेखारियो अथऊं, अहल बैत जो प्यारु ॾेखारियो अथऊं, पर अंदरों अंदरों अहल बैत जा दुश्मन बणिया बीठा आहिनि। मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला इहे ॻाल्हियूं बि सम्झण जो तौफ़ीक़ अता फरमाए। मां ॿी ॻाल्हि पई चयमि त अलाह जो फ़ैसिलो, अलाह साईं जो फ़ैसिलो हूंदो आहे। अॼु जीअं अॼु थो चवां, अॼु जी ॻाल्हि थो कयां, अलाह जो फ़ैसिलो थियो त फुल पोटरा पहोड़नि जो ॻोठु गॾियलु आहे। इन फुल पोटरनि पहोड़नि जे ॻोठ में मां अलाह कंहिंजे घर में क़ुरान जो ॼाणू ऐं क़ुरान जो पढ़ियलु बणायां, इहो अलाह जो फ़ैसिलो आहे। ज़रूरी न आहे त मौलवीअ जे घर में को क़ुरान जो हाफ़िज़ आलिम थिए, अलाह जी मर्ज़ी आहे। जंहिंजे घर जो चूंड करे, इहा अलाह जी चूंड आहे। जंहिंजी अलाह चूंड करे उन माण्हूअ जे घराणे खे मुबारक ॾिजे की न ॾिजे। जिन बच्चनि क़ुरान पाक पढ़ियो या जेके बच्चा क़ुरान पाक जा हाफ़िज़ थियनि था, इहो अलाह जो फ़ैसिलो आहे त मां हिन घर मां हाफ़िज़, उन अलाह न ॾिसंदो आहे, ज़ात पात ते आहे ई कोन, ज़ात पात ते आहे ई कोन त हीअ ज़ात भली, हीअ वध में ईअं खणी चई सघो था त ज़ात में भली में जंहिंजी निस्बत हुजे उहो सैयद सुवार हो, छो त इहो सैयद सुवारे सां ज़ात में कंहिंजो मुक़ाबिलो ई कोन्हे। पर जेकॾहिं सैयद ई हरामी बणिजी पवे, सैयद ई चोर बणिजी पवे, सैयद ई ज़ानी बणिजी पवे, सैयद धाड़ेल बणिजी पवे, सैयद सभिनी जे लाइ तबाहीअ जो सबबु बणिजे, त पोइ इन ज़ात जो सैयद खे बि फ़ाइदो न थींदो, छो त इहो क़ुरान मुंहिंजे आॾो आहे, क़ुरान जी इहे ॻाल्हियूं आहिनि। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो अबो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम त पाण सवनि नबियुनि जो अबो, उन जे ख़ानदान में एॾा नबी पैदा थिया, पर ख़ुदि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो अबो कुफर में वियो हलियो। अलाह खे परवाह कोन्हे त हेॾे नबीअ ॼमो, हेॾा सवें नबीअ पैदा थो कयां, उनजो अबो पाण कुफर में वञो, अलाह खे परवाह न आहे। ॿियो हज़रत नूह अलैहिस्सलाम जो पुटु, अलाह खे हिन ॻाल्हि जी परवाह कोन्हे त पुटु आहे भला नबीअ जो पुटु आहे, तंहिंजे करे कुफर में छो, अलाह जी मर्ज़ी आहे। तॾहिं पाण फरमाई त इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम, ज़ातियूं तव्हांजे हिक ॿिए जे सुञाण जे लाइ आहिनि। पहोड़ ज़ात ख़राबु न आहे, फुल पोटो ज़ात ख़राबु न आहे, शेख ज़ात ख़राबु न आहे, मीर बहर ज़ात ख़राबु न आहे, जेके मेमण ज़ात ख़राबु न आहे, कोरी ज़ात ख़राबु न आहे। ख़राबु थींदो आहे माण्हू, जे उहो माण्हू सैयद ख़ानदान में हुजे ख़राबु आहे त ख़राबु आहे, जंहिंखे तव्हां घटि था चओ। अलाह वटि सभु ज़ातियूं हिकु जहिड़ियूं आहिनि, अलाह वटि को घटि आहे ई कोन, काई ज़ात घटि कोन्हे। फरमाई त इन्हनि मां भलो उहा क़ुरान पाक में चई इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम, जेको तव्हां मां अलाह जो ख़ौफ़ कंदो, मूंखे इहो प्यारो आहे। कॾहिं कॾहिं तव्हां ॾिठो हूंदो जंहिंखे तव्हां घटि चवंदव, तव्हां अलाह वटि जीअं चयमि त कोई घटि न आहे, पर जंहिंखे तव्हां माण्हू घटि में मुआशिरे में चवंदा आहिनि हीअ क़ौम घटि आहे, घटि न हूंदी आहे, सभु हिकु जहिड़ाऊं, सभु हिकु जहिड़ाऊं, सभु हिकु जहिड़ाऊं। पर जंहिंखे तव्हां सम्झंदो, कॾहिं अलाह ताला उन्हनि मां क़ुरान जो हाफ़िज़ बणाए करे सैयदनि खे बि चवंदो पोयों थी बि मुसल उन खे ॾींदो, जंहिंजो मिसाल अॼु बि ईअं आहे, अॼु बि ईअं आहे। अलाह ताला साईं सैयद क़ाइम अली शाह साहब जन खे वॾी उमिरि अता फरमाए। अॼु बि जेकॾहिं तव्हांजे मस्जिद में ईंदा, जुमे जी नमाज़ पढ़ंदे, साईं नमाज़ हलंदो, हा पुट नमाज़ पढ़ूं था, सच ॿुधायो त साईं क़ाइम अली शाह साहब बादशाह मुसले ते बीहंदो या साईं दीदार बीहंदो? ॾसियो ॾसियो, हा हाय हाय, माना इन जाते ज़ात पात जी न आहे, जंहिंखे अलाह हीअ नेमत ॾे इहो वरी अञा सभिनी खां मथे आहे। मां ॾाढो ख़ुशि थियो आहियां त फुल पोटनि मां क़ुरान पाण जा पाढ़ू थी पिया ऐं पहोड़नि में बि अल्हम्दुलिल्लाह क़ुरान पाक जा हाफ़िज़ आलिम बणिजनि पिया। मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सभिनी जे बचड़नि खे सालियो बणाए, सभिनी जे बचड़नि। बारनि मूंखे लिस्ट बि वॾी ॾिनी अथऊं, मौलूदनि जी कोशिशि कयां थो त केतिरा थो चवां,
जेतिरा चई सघियुमि। आयो आहे को आलम सुवारो ईंदो को मानी आई आहे तूं हाँ हाँ आए बाबू तो चए पुराणो शेर ॿुधायो फलक कर शुकुर से हे जो हेॾो मवाद ॾिनो हलो कुझु चए